हेलो लेडीज़ एंड जेंटलमैन, आफ्ताब रहमो इस्लाम। अॼु मुंहिंजो मौज़ू आहे मज़दूरनि जो आलमी ॾींहुं ऐं उनजी तारीख़। इहा कहाणी शुरू थिए थी 19वीं सदी जी शुरूआत में, जॾहिं यूरोप ऐं अमेरिका में सनती इनक़लाब आयो हो ऐं उन्हनि ॾींहंनि में जेके मज़दूर कमु कंदा हुआ उहे 12 खां 15 कलाक ॾींहं में कमु कंदा हुआ। ऐं उन्हनि ॾींहंनि में जेके फैक्ट्री ऑनर्स हूंदा हुआ, जेके मालिकान हूंदा हुआ उन्हनि सनतनि जा, उन्हनि जी इहो कोशिशि हूंदी हुई त इहे मज़दूर पाण में कॾहिं बि ॿधी न कनि ऐं जीअं असां चऊं ईअं ई कनि ऐं पाण में जेको बि इन्हनि जो राब्तो आहे उहो तमामु घटि हुजे त जीअं इहे कंहिं बि क़िस्म जी तहरीक जो हिसो न बणिजी वञनि। पर जॾहिं कार्ल मार्क्स ऐं फ्रेडरिक एंगल्स मज़दूरनि जे लाइ लिखणु शुरू कयो 1850 खां 1860 जे विच में, त पोइ मज़दूरनि छा कयो जो उन्हनि कुझु तंज़ीमूं ठाहियूं ऐं उन्हनि तंज़ीमनि पाण में मिली करे कुझु अहिड़ा फ़ैसिला कया जेके दुनिया जी तारीख़ में तमामु अहमियत जा हामिल आहिनि। उन्हनि मां हिकिड़ो इहो हुयो त ॾींहं में 24 कलाक हूंदा आहिनि, लिहाज़ा असां 8 कलाक कमु कंदासीं, 8 कलाक आरामु कंदासीं ऐं 8 कलाक असां पंहिंजे घर वारनि खे ॾींदासीं। ऐं उन में इहो बि आहे त 8 कलाकनि खां वधीक जेकॾहिं असां कमु कंदासीं त उहो असां ओवर टाइम वठंदासीं, यानी जेको बि पघार आहे असांजी उहो असां ॿीणी करे वठंदासीं। इहा ॻाल्हि उन्हनि मालिकनि खे क़बूल न पई ऐं उन्हनि जेको आहे सो सख़्तियूं करणु शुरू कयूं। 1886 जे 1 मई ते शिकागो जे अमेरिकी शहर में इन्हनि बुख हड़तालूं शुरू कयूं ऐं स्ट्राइक्स कयूं। इन जे रिज़ल्ट में अमेरिकी गवर्नमेंट तंग थी ऐं उन्हनि मज़दूरनि ते गोलियूं हलायूं, जंहिंजे नतीजे में तमामु घणा मज़दूर हलाक थिया, शहीद थिया ऐं उतां खां ई लेबर डे जी तारीख़ जो शुरूआति थिए थी। लेबर या मज़दूर जेको आहे उहो पंहिंजो झंडो हिकिड़े अच्छे कपिड़े खे इस्तेमालु कंदा हुआ ऐं उहो ई साॻी झंडा जेको उन्हनि जे हथ में अच्छे कलर जा हुआ उहे उन्हनि जे रत में ॻाढ़ा थी पिया हुआ। ऐं पोइ मज़दूरनि जी जेतिरियूं बि तहरीकूं दुनिया में हलियूं उन सभिनी में उहो ॻाढ़ो झंडो उन्हनि इस्तेमालु कयो, जंहिंखे असां ॻाढ़ो इनक़लाब या लेबर रेवोल्यूशन बि चऊं था। सो उहा ॻाल्हि जॾहिं उते ख़तमु थी, उनखां पोइ गवर्नमेंट छा कयो त उन्हनि जा जेतिरा बि लीडर्स हुआ उन्हनि सभिनी खे अरेस्ट कयूं, ॿधियूं ऐं पोइ उन्हनि ते केसिस हलायूं ऐं नेठि उन्हनि लीडर्स खे फाई जे फंडे ते लटकायूं। उनखां पोइ वरी हड़तालनि जो हिकिड़ो ॿियो सिलसिलो शुरू थियो ऐं नेठि मज़दूरनि पंहिंजूं ॻाल्हियूं मञायूं ऐं अॼु अमेरिका समेत दुनिया जे सभिनी मुल्कनि में मज़दूर 8 कलाक कमु कंदा आहिनि। उनखां वधीक जेकॾहिं को फैक्ट्री उन्हनि खां कमु कराए थी, को इंडस्ट्री कमु कराए थी त उहो उन्हनि खे ओवर टाइम ॾिए थी। जेकॾहिं ॾिठो वञे त हीअ जेकी बि इन्हनि तहरीक हलाई शिकागो जे माण्हुनि, इन जो फ़ाइदो दुनिया जे सभिनी माण्हुनि खे थियो। सो असां सिंध वारा उन शिकागो जे शहीदनि खे सलाम पेश करियूं था। इन सां गॾु पंहिंजे दोस्त ऐं होस्ट आफ्ताब रहमो खे इजाज़त ॾिना। जिते हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सिंध सलामत, साथ सलामत। थैंक यू।